असां वस्ती वस्ती वाहन वाहन में आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां पहुता आहियूं गुल मोहम्मद गोपांग जी बस्तीअ में। नाज़रीन गुल मोहम्मद गोपांग जी बस्ती टंडे जाम शहर जे भिक सां 4 किलोमीटर उन खां परे आहे, जॾहिं त हैदराबाद खां बि 20 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। हिन बस्तीअ में 100 खां वधीक घर आहिनि, पर हर माण्हू पंहिंजा पंहिंजा 2-4 घर पंहिंजे ज़मीनुनि जे टुकड़नि ते अॾे वरिता आहिनि। तंहिं करे हीउ ॻोठ टिड़ियल पखिड़ियल हालत में आहे, पर हीउ ॻोठ ज़िंदगी जी केतिरनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। ऐं हैदराबाद तहलको, हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे ऐं उन जे तहलके बहिराड़ी जो ही ॻोठ आहे जेको ज़िंदगी जे केतिरनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। पाण हितां जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त उहे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि पिया। हाणे गुल मोहम्मद गोपांग तव्हां त वेठा आहियो टिड़िया पखिड़िया। जी बाजी लॻे थो कुर्ब घणो अथव। सही कुर्ब त आहे, अलाह जी महिरबानी आहे। सभु को पंहिंजी पंहिंजी ज़मीन में सहूलियतनि जे हिसाब सां वेठो आहे, पर हिते सहूलियत का बि कान्हे। सर स्कूल जी तमामु ज़बून हालत लॻी पई आहे, उहा बि तव्हां हली ॾिसो, विज़िट करियो। असांजा नंढड़ा नंढड़ा ॿार जेके आहिनि से कंहिं बि तालीम में कोन आहिनि ऐं बेरोज़गारी बि तमामु घणी वधी वई आहे। साईं न्याणियूं ॿार नंढड़ा छोकिरा गॾु पढ़ंदा आहिनि हिकिड़े ई क्लास में। हा, अलॻि कोन्हे, बहरहाल गॾियल क़िस्मो आहे जेको हले पियो। मास्तर बि साईं वारा उहे बि कोन था अचनि। असां कंहिंखे चऊं, केरु ॿुधण वारो बि कोन्हे। हींअर MP MNA कोटा ॾींदा आहिनि, उहा बि असांखे कान मिली जेका असांजी स्कूल जी मरम्मत थिए। उन में बि को बि असांजी लाइ हमदर्दी न आहे। ॻोठ जी सहूलियत, लाइट, गैस, बिजली उहा कटी पई आहे। गैस बि कान्हे साईं, गैस आई ई कान्हे का। मंज़ूरी असांखे वञूं था त ॿुधाइनि था त मंज़ूरी थी वई आहे, मंज़ूरी थी वई आहे, पर अञा ताईं का बि ॻाल्हि कान्हे का। पाइप हिकिड़ा 5-8 लाहे आहिनि ॻोठ हिकिड़े में मोहम्मद, हा पाइप कुझु लाहे आहिनि, अञा ताईं उन खे बि साल थी वियो आहे, उते ई पिया आहिनि जीअं पिया आहिनि। टंडो जाम त तव्हांखां 4 किलोमीटर आहे साईं। 4 किलोमीटर बि तक़रीबन कोन थींदो, 3 किलोमीटर ताईं आहे टंडो जाम। ऐं वञे पई गैस असांखे सिर्फ़ु 4 एकड़ जो फ़र्क़ु आहे जेको गैस वञे पई, 4 एकड़नि ते वञे पई। लाइन पूरी 4 जी वञे पई, असांखे उते रुगो टुच करे ॾींदा। असां हींअर हालात तमामु ख़राबु थी विया आहिनि। बरसातनि में ग़रीबनि जा के घर ढही विया आहिनि, केर बि ॿुधण वारो कोन्हे, न को अचण न को वञण। हिते जेका ॻोठनि में हले पियो रवाज़, गुज़र सफ़र आहे कोन। ऐं असां ग़रीब मिसकिन माण्हू जेके ॿनी जो गुज़र सफ़र करियूं, जेको पंहिंजो जान हलायूं। सही, वाटर सप्लाई बि अञा ताईं मंज़ूरु थी वियो आहे। चवनि था तलाउ खुटिजे पियो, अञा ताईं हिते का बि शइ कान्हे का, अञा कोन आयो आहे। साईं साई जी बीमारी ॿुधाइनि था त तमामु घणी आहे। असांजा नौजवान तक़रीबन 15 खां 20 नौजवान छोकिरा गुज़ारिया, जंहिंमें असां या कोर्स करायूं, दवाऊं ॿियूं टियूं, पर जिगर उन जा ख़तमु थिए, ॿाहिरि खणाए वञूं इंडिया में। हाणे इंडिया में केॾा खणी वञूं, असां पंहिंजे गुज़र सफ़र में क़ाबू लॻा पिया आहियूं, इंडिया में केॾा खणाए वञूं। पोइ जिगर चेंज जे लाइ का बि सहूलियत न आहे, नौजवान छोकिरा गुज़ारे आया। सही, कैंसर जी तक़रीबन इहो वात में आहे। कुझु छोकिरनि खे ॿार जेके गुटको मैनपुड़ी था खाइनि, उन जे करे इहो तमामु घणो वधी वियो आहे। ऐं कंहिंजो वात पची पियो आहे, मानी नथो खाए सघे, कंहिंजो वात नथो खुली सघे। इन जे लाइ बि जे महिरबानी पहुचे त इन ते पाबंदी करायो, मंशात थिए त असांखे तमामु ख़ुशी थींदी, जेको ॿारनि जो मुस्तक़बिल अॻियां थींदो। जी वाह। तव्हांजा हितां जा नौजवान पढ़ाई जो रेशो छा आहे? सर पढ़ाई मज़ूरी, हा साईं, हिकिड़ो 2 घर आहे जेको वञे थो सीधे, पर उन्हनि सां बि मसइला आहिनि खोड़। उन जे लाइ तालीम जे लाइ सभु कुझु खपे। मज़ूरी गुज़र सफ़र कनि, अटे लटे जी कनि, जा मिसाल यूनिवर्सिटी जी कनि, उन में को बि अहिड़ी प्रापर्टी न आहे। पोइ इहो गुज़र सफ़र करियूं, काठियूं वढनि, मज़ूरी कनि, उन ते गाॾो हले पियो। गुरबत घणी आहे, तमामु घणी आहे, जेका हींअर लॉकडाउन जे दौर में सॼी दुनिया खे कुझु बि मिलियो। असां नथा चऊं, बहरहाल हिन ॻोठ में का बि अहिड़ी सहूलियत न हुई, जेको न राशन। चंद माण्हुनि खे किथां मोकिलियऊं त बाबा हीअ तव्हां संगत वारा आहियो, तव्हांजो मुंहुं बंदि थिए, बाक़ी ग़रीब गुरबा तक़रीबन रहिजी विया। हिते वेठा आहिनि जेके बेरोज़गार आहिनि, तव्हां उन्हनि जो हक़ आहे, उन्हनि खे ॾियो, पर कोन मिलियो अहिड़ी सहूलियत का बि। यारी बाशी हली, जेको हुजत सां वियो, काटट पाए वियो, उनखे थी सघे 5 कटा बि मिली विया हुजनि, बाक़ी ईअं कोन्हे को। ग़रीब जो केरु कोन्हे, अलाह आहे।
ॿियो केर बि कोन्हे। हींअर घर घर में नफ़रत इन करे थी वई आहे, सिर्फ़ु गुरबत आहे, ॿियो अहिड़ो को बि मसइलो न आहे। ऐं जेके उत्तर में या कंहिं इलाइक़नि में जेके थींदियूं आहिनि ॻाल्हियूं त बाबा हिते खून रहिजी थिए, हिते झेड़ो थियो, नफ़रत थी, इहा पॉल्यूशन हिते न आहे। सिर्फ़ु गुरबत आहे, जंहिं वटि आहे उहो ख़ुशहाल आहे, सभिनि सां ॻाल्हाए थो, ॿोलाए थो, बाबा ठीकु आहे, तूं बाबा हाणे ठीकु आहे। गुरबत जूं मजबूरियूं पोइ उन में नाजाइज़ी फ़ाइदो थिए थो। जर जो पाणी मिठो खारो, सही जर जो तक़रीबन खारो आहे। हा, पोइ शहर मां असां हिते लतीफ़ शाख जी आहे नहर वहे थी, उन मां कुझु डम वग़ैरह भराईंदा अचूं या शहर में, बाक़ी हिते को बि पाणी जो सिस्टम सही न आहे। तोखे औलाद कहिड़ो? सही मूंखे अलाह जी महिरबानी 4 पुटड़ा आहिनि, 2 न्याणियूं आहिनि। पढ़ाया अथई? सर मैट्रिक इंटर ताईं पहुचासीं, अॻिते न पढ़ी सघिया। पोइ बसि असांजो कोन हो को रुझान, पोइ बसि इहो इसी ताईं पहुतासीं। शाब अबा कहिड़ा हाल अथई? जी साईं, अल्लाह जा करम आहिनि, तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे? जी जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पढ़ियो हुई साईं मैट्रिक, अॻिते कोन पढ़ी? साईं बसि कोन पढ़ी सघियासीं हालात जे वजह सां। चूंडियल नुमाइंदा छा पिया कनि तव्हांजे लाइ? साईं चूंडियल नुमाइंदा उहे बि जेके माना मथे आहिनि, जेके माना पैसे वारा आहिनि, उन्हनि सां राब्ते में आहिनि, उन्हनि सां गॾु आहिनि। ऐं ग़रीब जो त वरी बि ग़रीब यार हूंदो, अमीर जो अमीर यार हूंदो। ग़रीब तो ॾे। जी हा, उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वोट त सभु ॾींदा आहिनि, अमीर बि ॾींदा आहिनि, ग़रीब बि ॾींदा आहिनि। घणे क़दुरु अक्सर त ग़रीबनि जी आहे, अमीर त ॾींदा आहिनि, पर अमीर घणे क़दुरु वठंदा आहिनि, वठंदा ॾींदा आहिनि। हा, इहा ॻाल्हि आहे। पोइ उन्हनि खां कॾहिं पुछो अथव त असांखे हीअ मसइला हल करे ॾियो? मिलनि ई कोन था। मिलण जे लाइ वञे थो माण्हू त उते वरी 2 ॾींहं टाइम वठिणो पए, बाबा अॼु साहबु कोन्हे वियो हलियो, ऐं को अहिड़ो मसइलो खणी वञे त बाबा ही ठीकु आहे, ही दरख़्वास्तूं लिखी हिते जमा कराए छॾ, पोइ आउं शाम जो ईंदुसि। ईअं इलाही चकर थियो आहे। पोइ इन खां हाणे केरु वञे बि कोन थो। हाणे इन जे पोइ ख़बर आहे बाबा वॾा माण्हू आहिनि, वॾो माण्हू वञे उहो कमु कराए। वोटनि भेरी भला मिलनि था? वोटनि भेरी बि अचनि था। ओॾीमहिल भाकुर पाईंदा हूंदा? हा, ओॾीमहिल त भाकुर पाईंदा आहिनि, बसि हींअर ईंदा त पोइ वरी असां बि वॾा भाकुर पाईंदासीं। न तव्हां वरी बि रलियूं विछाईंदो टुक जूं? न असां कोन विछाईंदासीं। भले तव्हां पुछा करे ॾिसो, हिते जेके बि इलेक्शन आया आहिनि, हिते का बि पार्टी असांजो घर आहे, हिते असां पार्टी न कई आहे। जेके हिते जा माना आहिनि पैसे वारा आहिनि, या हिते जेके बि वॾा माण्हू आहिनि, एतिराज़ कोन्हे को। जी जी, पर वोट क़ौमी अमानत आहे, ज़रूर ॾियो वोट। वोट त ॾियणो आहे। मसइला त हल करायो न पंहिंजा। जी हा, इहा ॻाल्हि आहे। तव्हां भले वोट ॾियो, टुक जूं रलियूं विछायो। इज़त सिंध जो इहो कल्चर आहे त इज़त कबी आहे, आहे जी इज़त कबी आहे, भले कयो, सदा कयो, पर पंहिंजा मसइला त हल करायो न। उहे कीअं थींदा? तूं नौजवान ई, तूं का सलाह ॾे, सिंध खे सलाह ॾे, पंहिंजे ॻोठ वारनि खे सलाह ॾे त मसइला हल कीअं थियनि। साईं मसइला हल जॾहिं थींदा त असां सभु हिकु ॻाल्हि थी वञूं, ठीकु आहे न। ऐं अमीर जेके आहिनि, जेके हिते जा वॾा पैसे वारा आहिनि, उहे ग़रीबनि जो साथ ॾींदा ऐं ग़रीबनि जी सार संभाल लहंदा त सभु मसइला हल थी वेंदा। मसइलो थींदो ई इन करे आहे त उनजो हल निकिरे, हल थिए त मसइला हल थी वेंदा। पर हाणे जे अमीर पंहिंजी अमीरी ॾेखारींदो त पोइ मसइला किथे हल थींदा? अमीर त अमीरी ॾेखारींदो न, ग़रीब गुरबत त कोन ॾेखारींदो न। सही ॻाल्हि। अमीर कॾहिं ग़रीब जो दोस्त न थींदो आहे। न थींदो त पोइ हाणे ग़रीब उहो ई रुलियो पियो आहे। उनजे लाइ हाणे उनखे वरी ग़रीब खे अमीर थियणो आहे। पोइ हाणे उहो पोइ भले थिए न थिए, पर हिक ॿिए सां इतिहाद त करे, ॿधी त करे। ॿधी त इतिहाद ग़रीबनि जी एतिरी मतिलबु डिमांड कोन्हे न। अॻिते मुआशिरे में आहे डिमांड ग़रीब जी। मुआशिरो आहे ई ग़रीबनि जो, वॾी डिमांड आहे, पर उनखे थोरो सम्झे, शऊर अचे। शऊर अचे त शऊर अॼुकल्ह आहे दौर पैसे जे पोयां शऊर आहे। सभु शऊर दौलत पैसो सभु इहो ई आहे। मूं वटि हींअर पैसो हुजे त आउं जेको नामुमकिन कमु बि कराए ईंदुसि। शऊर खे पैसो खाई वियो आहे। हा, पैसो खाई वियो आहे। ऐं मथे ताईं माना सभु शइ रुॻो पैसे ते आहे। ॿियो का बि माना कोन्हे सच हक़ या का अहिड़ी का ॻाल्हि, का बि शइ कोन्हे, सभु ॻाल्हि पैसो आहे। नालो छा अथई? मोहम्मद अफजल। मोहम्मद अफजल, तूं काएं दर्जे में थो पढ़ी? 8 में। 8 में पढ़ंदो? जी। कहिड़े स्कूल में थो पढ़ी? राजपूत पब्लिक टंडोजाम। जी। छा वॾो थी छा थियण जो प्रोग्राम आहे? डॉक्टर थियण जो प्रोग्राम आहे। अबू बाबा चवे थो? जी। छा हाणे इहा बाबा जी ख़्वाहिश पूरी कंदे या तुंहिंजो को अलॻि शौक़ु आहे? मुंहिंजो इहो ई शौक़ु आहे, चाहे मूं वॾो थी डॉक्टर थियणो। डॉक्टर थींदे? जी। अच्छा, डॉक्टर थी छा कंदे? छो तूं डॉक्टर थियणु चाहीं? सर, क़ौम जी हिफ़ाज़त करण जे लाइ, माण्हुनि
ज़बरदस्त क़ौम जी हिफ़ाज़त करण जे लाइ ऐं कोरोना वारो जेको दौरु हुयो जी इनखे ॾिसी डॉक्टर थियण जो शौक़ु थियो अथई जी, या जी। शुरू खां हुई शुरू खां ई हो शुरू खां ई तुंहिंजो जी। शौक़ु हुयो तव्हां डॉक्टर थींदुसि जी डॉक्टर जे लाइ तमामु घणी महिनत करणी पवंदी मेहनत करणी आहे मेहनत सां ई आहे सभु कुझु सही अच्छा भला तुंहिंजे ॻोठ में नियाणियुनि जो अलॻि स्कूल आहे अलॻि कोन्हे सभु गॾु आहे माना छोकिरा बि हुते पढ़ंदा आहिनि, छोकिरा बि नियाणियूं पढ़ंदा हुते आहिनि हा पढ़ंदियूं छोकिरा बि हुते पढ़ंदा आहिनि छोकिरियूं बि हुते आहिनि। ॻोठ में भला का वाटर सप्लाई तव्हांखे ठाहे ॾिनी अथनि न सुई अञा। गैस कुझु बि न कुझु बि कोन्हे हा सुई गैस जे लाइ चयो हुई पाइप लही आहे हुन ॻोठ में ॿ टे हा अञा ताईं ख़बर ई कान्हे भला ही परे परे वेठा आहियो हिक ॿिए खां पंहिंजी पंहिंजी बनी ते वेठा आहियूं पंहिंजी पंहिंजी बनी अॻे ॻोठ हो हिकिड़ो गॾु हो हाणे पंहिंजी पंहिंजी बनी ते ॾुखाई थी आहे घरनि में फैमिली वॾी थी आहे हिन करे पंहिंजी बनी ते हू पंहिंजी बनी ते वेहे थो हू पंहिंजी बनी में सही ठीकु आहे नालो छा अथई फिदा हुसैन फिदा हुसैन छा कंदो हुई बनी जो कम बनी जो कमु जी हा छा कयो अथई कद्दू कद्दू कया अथई जी हा माना बकर हिते वधीक थो काइजे जी हा बका जो त ॿिया कहिड़ा फसल थियनि वण फुटियूं ऐं जंतर जंतर बि थिए थो जी हा कणिक कणिक बि थिए थी तूं घणा कद्दू कया आहिनि मूं जरे बि कान कयो आहे जरेब अघु कहिड़ो आहे हींअर कद्दुनि जो अघु 4000 रुपया कटो हले पियो 4000 कटो सुठो अघु थियो न माना जी इहो। हा ओ जरेब मां घणा लहनि जरे बि मां 5-8 कटा निकिरी वञनि 5-8 कटा निकिरी वञनि जी हा रोज़ न 3-4 ॾींहुं टे चौथे ॾींहुं 5 जी कटा हा। घणो अरसो थी हले इहे हलंदा 12 महीना 12 ई महीना पिया हलनि जी हा कद्दू माना 12 महीने जो फसल आहे जी हा पोइ त जाम कमाईंदा हूंदव न गंज थियो वञे हा शुक्र आहे जी हा भला शादी कई अथई जी हा ॿारड़ा घणा अथई हींअर नई शादी आहे अञा नई शादी जी आहे हा सही आहे ॿार थींदा त पढ़ाईंदे न हुननि खे अल्लाह मालिक पढ़ाईंदासीं तूं पाण पढ़े जी हा घणो मैट्रिक मैट्रिक के जी हा ॿिया भला ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि ॻोठ में घणेई मसइला आहिनि पर हल कोन था थियनि हल कोन था थियनि असांखे ॿुधाए त कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि लाइट कोन्हे वाटर सप्लाई जो पाणी कोन्हे स्कूल जी बि सहूलियत कोन्हे नियाणियुनि जो स्कूल कोन्हे इलाही मसइला अहिड़ा कुझु आहिनि पर हल कोन था थियनि हल कोन था थियनि जी हा कीअं हल थींदा वोट त ॾींदा हूंदव न वोट वॾेरा वठी गुम थियो वञनि हल कीअं थींदा वञण लाइ मिलण लाइ वञूं था त मिलनि कोन था कीअं हल थींदा सही ॻाल्हि आहे ऐं वोटनि भेरी तमामु वॾा ठाकुर वोटर पहिरीं घर वेठे हली था अचनि ऐं असां वञूं था त असांखे मिलनि कोन था पोइ आख़िर केसिताईं सिलसिलो हलंदो सिलसिलो हाणे जेसीं ताईं ग़रीब आहिनि सिलसिलो हलंदो रहंदो नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो मूंसां गॾु रहिजो साईअ खां पोइ प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार अचो त पाण हिन बस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं हाणे पंहिंजे हिन ॻोठ टिड़ियल पखिड़ियल आहे ॿनियुनि ते सभु सभु आहे। वेठो आहे न की स्कूल न की सुई गैस ऐं जेका लाइट असांखे मिली हुई जंहिं वक़्त में उन लाइट खां पोइ असां सां माना इहो ॻोठ वारनि सां इहो प्रॉब्लम थियो जंहिंजो 100 रुपया बिल ईंदो उन ते लिखंदा हुआ 1000 रुपया बिल आख़िरकार नेट डिफॉल्टर थी वियो ॻोठ सॼो ठीकु आहे उन जे बावजूदि भला अचनि तव्हां अचो ॾिसो बाबा हीउ डिफॉल्टर ॻोठ आहे या असां सां को ताउन करे को सुलझल माण्हू असांजो साईं इमदाद मास्तर वेठो आहे तमामु सुठो 18-20 ग्रेड जो टीचर्स आहे तंहिंखां पोइ असांजा ॻोठ जा वॾा वॾा बाक़ी वेठा आहिनि अचो बाबा त असां वटि प्रॉब्लम एतिरो तव्हांखे जो चोथों ॾींहुं लाइट न आहे 30 साल थी विया आहिनि जीअं पहिरीं जॾहिं मोहतरमा खां बि आई हुई उन वक़्त में रोड असांखे ठाही मिलियो ठीकु आहे रोड उहो रोड उते जो उते आहे उन जा पथर निकिरी विया आहिनि असां चई आहे जेके पसगिरदाई जा जेके आहिनि वीचारा एम जा मसइला वसाइल हल करण वारा उन्हनि खे असां चयो आहे बाबा असांजो मसइलो छो दुनिया में गैस मिलियो असां कहिड़ो ॾोह कयो आहे भला असां कंहिं खाते में कोन आहियूं जा असां त पीपल्स पार्टी जा आहियूं हिते वोट वठणु असां उन्हनि खे सॼी ज़िंदगी वोट ॾिना आहिनि साईं पहिरीं शहीद ज़ुल्फ़कार भुट्टे खां वठी असां हिते जेको असांजो गोपागंज ॻोठ आहे पीपल्स पार्टी खे असां वोट ॾिना आहिनि पर असांखे ईअं ई नज़रअंदाज़ कयो वियो आहे त को असांजे लाइ ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे वोटनि जे लाइ अचनि था असां वरी बि उन्हनि खे इज़त ॾियूं था हुनखे वरी यादि ॾियारियूं था साईं असां सां हीअ प्रॉब्लम आहे असां सां मसाइला आहिनि मसइला असांजा आहिनि असांजो मसइलो हल कयो वञे छो असां कहिड़ो ॾोह कयो आहे न बाबा बसि तव्हांजो हुकुम खपे तव्हां बसि हाणे असां जेको हिन वोटनि खां पोइ तव्हांजो जेको कमु शुरू थींदो उहा ॻाल्हि उते रही हीअ ॾींहं थी विया आहिनि को कोन थो पुछण जे लाइ अचे त तव्हांखे तकलीफ़ कहिड़ी आहे रोड जी तकलीफ़ आहे या तव्हांखे गैस जी तकलीफ़ आहे
या तव्हांखे लाइट जी तकलीफ़ आहे को पुछण जहिड़ा मुंहिंजा साईं कोन्हे। हाणे असीं के साईं हीअ लाइन बि वञे, हीअ मूंसां कान कचाइण जो रोड आहे जेको माइन हितां वञे पई, बिल्कुलु बिल्कुलु वञे पई। हींअर महीनो खान थियो आहे त पाइप लथा आहिनि उॾान ॻोठ से लाहे विया आहिनि। इहो पर हाणे ॾिसिजो जेको सो हाणे ॾिसिजे, हाणे भला अञा इन ॻाल्हि खे बि ॾिसंदासीं। साईं अलहमदुलिल्लाह माली जा करम रब जा एहसान। तव्हां ॿुधायो साईं ख़ुशि आहियो? छा कंदा आहियो? साईं मुंहिंजो नंढड़ो हिकिड़ो दुकानु आहे, उहो हलाईंदो आहियां, उन मां बचनि जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। साईं अञा शादी कोन्हे थियल। जी साईं हा बिल्कुलु कंदासीं, बसि हाणे गुरबत जा मसइला आहिनि, इहो थोरो माण्हू सेटिंग में ईंदो त पोइ वरी पंहिंजो कंदो। हाणे ॿुधाए त पंहिंजे ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि? साईं इहो ॻोठ जो हिकिड़ो को अधु मसइलो कोन्हे, तमामु घणा मसइला आहिनि। तक़रीबन ई असांजो हिते लॻभॻि वॾा चवंदा आहिनि 70-80 साल हिन ॻोठ खे असां जेके थी आहे। ऐं उन में शुरू खां वठी असां जेको सो इहो जीअं भुटे साहिब खां वठी असांजा वॾा उन्हनि खे वोट ॾींदा अचनि, वरी उहे वॾा विया, वरी पोयूं टयूं वरी असां आयासीं, पर का बि सहूलियत कंहिं बि बारे में असां वटि माना कुझु बि कोन्हे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे जो वॾो मसइलो असांजो इहो आहे त असांजे ॻोठ में तक़रीबन 50 माण्हू फौत थी चुका आहिनि हेपाटाइटिस C में। ऐं उन जो असां मथे दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि, नुमाइंदनि खे बि चयो आहे त भाउ महिरबानी करियो असांजे ॻोठ जो पाणी ख़राबु आहे, असांजो फिल्टर प्लांट असांखे लॻाराइजो त उन हिसाब सां असांजो जो पोयों नसल आहे इन मूज़ी मर्ज़ खां बची सघे। ऐं जेके असां टेस्ट कराईंदा आहियूं तक़रीबन असांजे इन ॻोठ में असांजो 1000 घर आहे, 400-500 माण्हुनि खे हेपाटाइटिस आहे हींअर बि। सर पाणी जे करे बिल्कुलु पाणी माना नेकार आहे, बिल्कुलु जर जो पाणी खारो थी वियो आहे। ऐं के वीचारा जिन्हनि वटि आहे त उहे शहर मां बि कुझु वठी अचनि, पर ॿाराड़ी जो माहौल आहे, गुरबत आहे, 200-300 रुपया कमाइण वारो उहो त पाणी शहरां नथो वठी सघे। इहो असांजो तमामु वॾो मसइलो आहे ॻोठ जो, जेको 40 खां 50 माण्हू असांजा इन मूज़ी मर्ज़ में माना जेको सो फौत थी विया आहिनि। उन खां पोइ लॻभॻि 500 माण्हू असांजो जेको इन मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, पर को बि अञा असांजो नुमाइंदो हिते कंहिं सार संभाल कोन्हे लधी। असां दाऊं बि कयूं आहिनि, नुमाइंदनि वटि विया आहियूं। ऐं ॿियो सर असांजो इहो मसइलो आहे त रोड रस्ता बिल्कुलु टुटा पिया आहिनि। बारिश अचे थी त असां माना मजबूर थी लाचार थी घर में वेही था रहूं, बिल्कुलु रोड रस्ता टुटा पिया आहिनि, पर केरु ॾिसण वारी कोन्हे। नुमाइंदा ईंदा आहिनि, को गुज़ारे वेंदो आहे त फातिहा ते ईंदा आहिनि, ऐं जेको सो बि फ़ोन कंदा आहिनि बाबा इहो माना जेको सो 20 अजरकूं 500 जूं बोतलूं इहे वठी रखियो, ॾियण बदिरां ॿीणो ग़रीब जी माना चेल टोड़े हलिया वेंदा आहिनि। सर इहो असांजो ॿियो मसइलो, इहो बि तमामु वॾो मसइलो आहे। रोड ॾिसंदो त माना असां हली नथा सघूं रोड ते। हींअर बि तव्हां आया हूंदो त वॾी परेशानी सां तव्हां हिते पहुता हूंदो। टियों मसइलो असांजो इहो आहे त गैस शुरू खां वठी असांजे ॻोठ में कोन्हे, तक़रीबन 80 साल जो असांजो हीउ ॻोठ आहे, बिल्कुलु गैस कोन्हे। ऐं हींअर बारिश पई आहे, कंहिं घर में माना चूल्हो न आहे दुखियो असांजो, काठियूं जेके हुयूं पुसियूं, घरनि में पाणी बीठो आहे। हाणे छा खायूं असीं? एतिरो त असां वटि कोन्हे शहर मां वठी अची ॿारनि खे खारायूं। माना बिल्कुलु राति खां वठी अञा असां माना जेको कंहिं बि घर में चूल्हो बि असांजो माना साओ कोन्हे थियो। साल थियो आहे, पंप जेके हिननि लहराया आहिनि उहे पंप तव्हां ॾिसंदो त हुते माना सड़नि पिया। ईअं कोन था कंहिंखे चवंदो आहे हीअ पंप हिते ख़राबु पिया थियनि ऐं तव्हां हली लॻायो, न केरु नुमाइंदो चवण लाइ तयारु कोन्हे। पंप बि अॻियां घणो करे रस्ते ते पहलू न थी सघे, तव्हां बि ॾिठा हुजनि, तव्हांखे ॾेखारींदा वरी। इहो असांजो टियों मसइलो। चौथों मसइलो असांजे मुस्तक़बिल जो, असांजे बचनि जे मुस्तक़बिल जो, स्कूल जो। हींअर त लॉकडाउन आहे, चलो ठीकु आहे, चवंदा हुआ स्कूल बंदि आहिनि, हर माना जेको इदारो बंदि आहे, पर असांजो स्कूल 5 साल खां बंदि आहे। मास्तर अचे थो हिकिड़ो ॾींहुं 8 ॾींहं गुम आहे। असां इहे रड़ियूं कंदा रहूं था, नुमाइंदनि वटि वेंदा रहूं था, एतिरो क़दुरु मिलण लाइ तयारु कोन्हे। साईं मोहम्मद अनवर कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? सभु खेलो पियो अलाह जी महिरबानी, ख़ुशि आहियो, ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो? ख़बर ॻोठ जा कहिड़ा हाल अहिवाल आहिनि, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ॻोठ में अमन लॻो पियो आहे, अलाह जी महिरबानी, पंहिंजी मज़ूरी करे वेठा आहिनि, पंहिंजो खायो, कंहिं वॾेरे जा मोहताज न आहिनि। ऐं न असांजा हिते जेके आहिनि मुलाज़िम तबिको आहे, तक़रीबन कुॾर जो कमु कंदा आहिनि, तगर जो कमु कंदा आहिनि। ऐं वॾा MP MLA ईंदा आहिनि अहिड़ा, हर टाइम ते उन्हनि जी मदद वरी बि असां कंदा आहियूं, उन्हनि खे चांहियूं पीआरींदा आहियूं, मानी खाराईंदा आहियूं ऐं वोट ॾियारींदा आहियूं। वोट वठण खां पोइ असां चकर ते कोन ईंदा आहिनि, वेंदा आहियूं। हींअर लॉकडाउन जे हवाले सां तक़रीबन आउं हुयसि
हाउस ते त शर्जिल साहब कोन हो, उतां असांखे ख़बर पई त हुनखे तमामु के ट्रकनि जूं ट्रकूं मिलियूं आहिनि। फरमान असांजे तक जो फरमान कचाइण आहे, उन वटि वियुसि त बाबा मूंखे हिकिड़ो जेको सो मिलियो एनजीओस जे तरफ़ां 5 कट्टा ऐं तूं पंहिंजे ॻोठ में 4 कट्टा खणी। मुंहिंजो साईं इहे असांखे 4 कट्टा न खपनि, छो त असांजो ॻोठु तक़रीबन 400-500 माण्हू आहिनि जेके तक़रीबन रक्षा हलाइण वारा, केबिन हलाइण वारा, मज़ूरी करण वारा, शुरू मां कंहिंजी मज़ूरी करण बेरोज़गार वेठा आहिनि। छा इहे 4 कट्टा खणी ॻोठ में जहिड़ो करायां छा? इन करे असांखे ॾियो त हर हिकु जेके ग़रीब आहिनि उन लाइ कट्टा ॾियो, तव्हां पाण गॾिजी हली विरायो, जे न त इहे असांखे न खपनि। असां उन्हनि खां हिकिड़ो कटो बि न खयूं, छाजे करे 4 कट्टा खणी हिते मुस्तक़बिल एतिरा आहिनि जो उन्हनि जे लाइ असीं 4 कट्टा खणी कंहिंखे ॾियूं। उन खां पोइ असांजा गटर लाइन जो ड्रेनेज जो तमामु तकलीफ़ आहे, रस्ता कुझु बि कोन आहिनि ऐं बाउंड्रियूं सीसी इहे, पर असांखे वधि में वधि असांजो छोकिरो पहिरीं ॻाल्हायो आरो प्लान लॻे जंहिंमें असांखे पाणी जी सहूलियत थिए। पाणी हिते जर जो तमामु सुठो कोन आहे। हाणे असां तव्हांखे ई अर्ज़ु कंदासीं, तव्हां इहो आवाज़ु असांजो केसि ताईं पहुचाईंदो ऐं किथे पहुचाईंदो, इन में असांखे कुझु फ़ाइदो थींदो रड़ियूं करण में, या ठलियूं सिंध टीवी ते हली वेंदो ऐं आवाज़ु इहो मथे पहुचंदो। छो त हीअ जेतिरो पहुचंदो आहे उन ते गौर कोन कंदा आहिनि, चवंदा आहिनि त बाबा ठीकु आहे ॻोठाणा कनि पिया, पर असां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं, छो त हर को साफ़ ई हूंदो आहे, उहो बि कंहिं मिनिस्टर सां लाॻापो हूंदो आहे, कंहिं MP सां वास्तो हूंदो आहे, पोइ उनखे पंहिंजे हथ जे करे बचाईंदा आहिनि साफ़ी, चवंदा आहिनि यार हिन सां न पिटायां, हिन SO सां न पिटायां, हिन DSP सां न पिटायां, हीअ मिनिस्टर असांजे तक जो आहे हिन सां न पिटायां। असां तव्हां इंटरव्यू असां पुछो था, हर हिकु बचे ॿार खां पुछंदो त इहो सूरत हाल आहे ऐं बेरोज़गारी आहे। अलाही महिरबानी, मज़ूरियूं करे अचनि, काठियूं वठो, उन सां मज़ूरियूं करे अचनि, तगारी कोडर जो कमु हर शइ कंदा रहनि। कुझु चंद असांजा मुलाज़िम आहिनि दरी यूनिवर्सिटी में पाइनि, 500 ॻोठ आहे असांजो, इन में के मुलाज़िम आहिनि, के पुलिस वारा पाइनि, मास्तर पाइनि ऐं मज़ूर तबिको घणो आहे असां वटि। ऐं उन हवाले सां ऐं असां कंहिं ते मयार बि न कंदा आहियूं, छो त को हिकिड़ो मयार कंहिं MP MLA खे ॾिए त बाबा तव्हांखे असां वोट न, तव्हां असां लाइ छा कयो, कहिड़ी मयार ॾिबी? मयार ॾिबी आहे, ॾींदा ई कोन आहियूं, छो त उहो अज़ालो थींदो कोन आहे। इन हवाले सां ऐं तव्हां बि असांजा दोस्त आहियो, आया आहियो, भली थी करे आया आहियो, पर इहो प्रोग्राम अॻिते पहुचायो, ख़बर पवे मिनिस्टरनि ताईं। पर हाणे छा सूरत हाल जेका तव्हांखे ख़बर हूंदी उहा असांखे एतिरी कोन हूंदी, छा हिननि जो सूरत हाल निकिरंदी, को बि अज़ालो कोन थींदो। बराबरि, ठीकु आहे, तव्हां असांखे पुछो आहे, सूर त घणा आहिनि पर उहे छा कयूं, केतिरा वञूं। नाज़रीन, मोहम्मद अनवर गोपांग सहाफ़त ते कई सुवाल पैदा करे छॾिया आहिनि ऐं केतिरा ई सुवाल उथारे छॾिया आहिनि। मोहम्मद अनवर पंहिंजे जोहर में ग़लति न आहे ऐं इहो सच आहे त असांजी सहाफ़त उहा ज़ाहिरा भोतारकी जहान जी हामी पे रही आहे ऐं हिन माण्हू हीउ माण्हू सम्झे थो त असां जेको हिन खां इंटरव्यू वरितो आहे शायदि असां उहो इंटरव्यू हलाईंदासीं, पर असां भोतार सां बि राब्तो कंदासीं। नाज़रीन, इहो सिलसिलो असांजी सिंध में आहे, पर जीअं चवंदा आहिनि त 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, तंहिं करे इहा साॻी सहाफ़त आहे जेका सिंध जे क़ौमी मसइलनि खे ऐवाननि ते पहुचाए थी। उहे कालाबाग डैम जा मसइला हुजनि, NFC अवॉर्ड जा मसइला हुजनि ऐं ॿिया जेके बि क़ौमी मसइला आहिनि, उहे क़ौमी मसइला जेके आहिनि उहे ऐवाननि ते पहुचनि था। इहे ॻाल्हियूं समूरे समाज जे सोचण जे लाइ आहिनि। अचो त पाण हिन वस्तीअ जे ॿियनि माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं था। साईं दुआऊं मालिक जा एहसान से तव्हां बिल्कुलु साईं, तबियत सही आहे साईं। 4 छोकिरा आहिनि, हिकिड़ी न्याणी आहे। साईं पढ़ाइण जे लाइ त मसइला आहिनि, हिते स्कूल आहे त मास्तर कोन्हे, हाणे किथे ॿारनि खे पढ़ायूं? एतिरी त असां वटि फ़ी जी गुंजाइश न आहे जेको शहरनि में ॿारनि खे पढ़ायूं। स्कूल हिकिड़ो ठहियलु आहे, नाले मातारा मास्तर अचनि था, हफ़्ते में 5 हाज़िरियूं भरे वरी वापसि हलिया था वञनि ऐं ॿारनि खे कॾहिं बि माना टाइम कोन ॾिनो अथनि। ॿारनि जी पढ़ाई तबाह थी वई आहे हिते। जेको हिकिड़ो छोकिरनि जो आहे उते ई मास्तर कोन था अचनि, बाक़ी छोकिरियुनि जो स्कूल वरी किथां मिलंदो आहे? सही ॻाल्हि आहे। सुई गैस जी छा पोजीशन अथव? सुई गैस साईं आहे कोन असां वटि, रोड असांजा टुटा पिया आहिनि, बिजली असां वटि आहे ई कोन, पाणी जो सिस्टम आहे कोन, ड्रेनेज जो सिस्टम कोन्हे, हिते का बि सहूलियत कोन्हे। नुमाइंदा अचनि था, वोट वठी हलिया था वञनि, असां दाऊं कुकू करे करे थकी पिया आहियूं, असांखे केरु ॿुधण वारो ई कोन्हे। सुई गैस साईं मंज़ूरु थिए कि 5 साल थी विया आहिनि, पाइप जेके अची हिते लाहे छॾिया अथनि,
बाक़ी लॻाइण वारा केर ई न आहिनि न अमल न थियो आहे न के नुमाइंदा हिते अचनि था दाऊं था करियूं बाबा असांखे सुई गैस न वञे हिते वॾो मसइलो आहे पाणी जो जेको वाटर सप्लाई असां वटि आहे कोन जर जा पाणी खारा आहिनि ऐं माण्हू हेपाटाइटिस में मुब्तला तक़रीबन ॻोठ थी चुको आहे उन जे लाइ साईं काफ़ी मुआन जेके 40-50 माण्हू जेके हेपाटाइटिस में फोत थी चुका आहिनि पर हिते केर बि अहिड़ो ॿुधण वारो न आहे MN MP जेको असांजा मसइला हल करे सर ख़ैर लॻो पिया तव्हांजा ज़बान लाइ असान वॾी महिरबानी छा ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि कीअं पई ज़िंदगी तव्हांजी गुज़रे सही ज़िंदगी तमामु हिकिड़ी ख़तरनाक बि गुज़रे जे वॾा अमाना तक़रीबन असां सां ज़ुल्म लॻो पियो आहे हिते कहिड़ो ज़ुल्म आहे छा आहे न असां वटि स्कूल आहे न असां वटि का इस्पताल आहे न असां वटि का अहिड़ी का गिटियुनि जी सहूलियत आहे न असां वटि को गटर आहे असां वटि का शइ न आहे असां जहिड़े सिंध जे नक्शे मां ॿाहिरि निकितल आहियूं का शइ कान्हे का बि हिते सहूलियत असां वटि का बि कान्हे तव्हां छा कंदा आहियो सर असां मज़ूरी कंदा आहियूं केले जूं दड़ूं कढंदा आहियूं घणी मज़ूरी बसि 300-400 ॾींहं में छॾाईंदा आहियूं जंहिंमें असांजो किलो अटे जो ऐं माना दाल पाणी बि थिए थी पर मींहुं जे आहे त पोइ किथां दड़ निकिरंदी औलाद में तो क्या है साईं औलाद बि आहे पढ़ाई थो साईं पढ़ाइण किथे असां पेटी पूरी करियूं या पढ़ायूं ॿारनि खे बाक़ी गुरबत आहे तमामु वॾी हिते ॻोठाणनि जो गुज़र सफ़र सिर्फ़ु मज़दूरी ते आहे छा हिते आहे इहो वॾी असां वटि प्राइवेट इहा आहे जो रक्शो आहे वॾी प्राइवेट असां इहा ई आहे जेको 200 रुपया 300 रुपया कमाए था अचनि ॿिया जेके केलनि जा दड़ था कढनि के मिर्च जी दड़ जा अहिड़े हिसाब सां वण जी दड़ अहिड़े हिसाब सां ॿियो का बि हिते असां वटि नौकिरियूं जीअं असां वटि का पोशन या को असां वटि हिते का बि शइ कान्हे मज़दूरियूं बि घटि थियूं मिलनि का शइ कान्हे साईं मींहुं थो अचे त पोइ बसि पोइ पेट ते हथ आहिनि सर असांजा मज़दूरी आहे बि थोरी बसि मज़दूरी इहो आहे जेको 2 एकड़ गॾु त 1500 रुपया 2 एकड़ ते 1500 रुपया तमामु थोरी मज़दूरी आहे बसि इहो ई त आहे मसइलो असां इन मसइलनि जो हल छा आहे कीअं हल थिए बसि असांजो मसइलो हल इहो आहे जेको वोटर था अचनि असांजी ग़लती आहे त असां हिननि खे वोटर था ॾियूं बसि असांखे माना हथड़ा घुमाए वॾा दिलासा असांखे ॾेई असां हीअं था करियूं वोट ॾियो असां माना हिकिड़ी वॾी ग़लती था करियूं पर आईंदे लाइ असां इहो वोट बि कोन ॾींदासीं PP वारनि खे वोट ॾिबो बि त कंहिंखे बि ॾियो आहे बसि PP वारनि खे न ॾींदासीं बाक़ी पोइ ॿिए कंहिंखे बि ॾेई PP वारनि खे कोन ॾींदासीं जी दा जी कहिड़ा हाल अथई साईं हींअर असां बिल्कुलु माना बारिश में बीमार थी पिया आहियूं हाँ जी, बारिश जी। में बीमार थी पिया आहियो जी बिल्कुलु भला पोइ हुनजे लाइ को सरकार कुझु कयो अथव आया अथव को? साईं असांजी सरकार इहो कयो आहे जो सरकार खे इहो पुॼे थो असांजा रईस MN MP जेके असांजा पहिरीं भाउ जिन जा नाला नथा खणणु चाहिनि इहे तमामु चिपाटियल आहिनि पुलिस जा असां सां ज़ुल्म कयो आहे पुलिस असांजे ग़रीबनि सां ॿारनि सां वॾनि सां नंढनि सां कंहिं माण्हू खे असांखे बख़्श कोन कयो आहे असां त हींअर बिल्कुलु अखियुनि में असांजा ॻोढ़ा था अचनि त असांजो बि को ॻोठ आहे असां बि हिते पाकिस्तान में था रहूं असांजो फरमान खटियाण जंहिं असांखे का शइ असांखे अटो ॾिनो आहे न असांखे का शइ ॾिनी आहे ऐं असां ग़रीब आहियूं यतीम आहियूं असां खाइण जे लाइ असां पेट हज़रत आहे असां कंहिंखे साम्हूं नथा थी सघूं असांजा सभु कुझु बि कोन्हे असांजो ॻोठ 500 घर ते असांजो मुश्तमिल आहे ऐं असां मज़दूरी कंदा आहियूं केलनि जूं दड़ूं कढंदा आहियूं असां कंदा आहियूं असांजा सभु भाइर आहिनि असांखां वोट वठियो वञनि पर असांखे उन्हनि ते सिर्फ़ु ॾुख थो थिए असां सां उन्हनि जी दुश्मनी कोन्हे उन्हनि जी कोन्हे पर असांजो ॾोह इहो जो असां सिर्फ़ु गुरबत मां आहियूं असां वटि पैसो हुजे त असां वटि MN MP बि अचनि असां वटि सभु कुझु थिए असांखे कुझु बि का बि शइ न खपे न असांखे अटो ॾियनि न असांखे रोज़ी ॾियनि का बि कंहिं शइ जी असां घुर्ज कोन था करियूं असांखे रुॻो एतिरो छॾियो वञे असां पंहिंजी मज़दूरी करियूं पंहिंजी मज़दूरी मां असां बचनि खे पढ़ायूं पंहिंजो अटो वठूं ऐं जेको 2 रुपया कमायूं था उहो बि असांखे फुरिजो वञे पोइ असां केॾांहुं वञूं असां सर कुझु बि न आहे हिते वॾी तकलीफ़ आहे स्कूल बि कोन्हे मज़ूरी बि न आहे असां 7 ॿार आहियूं 7 ई मज़ूरी कंदा आहियूं हिकिड़ो पोड़ो आहे पेंशन हुनजी मिलंदी आहे मज़ूरी कंदा आहियूं तॾहिं घर असांजो हलंदो आहे राशन लाइ टकूं भरे फरमान खटियाण ॿियनि खे ॾिनियूं असांजे ॻोठ में 2-3 कटा बि कोन ॾिनई कंहिंखे हिकिड़े माण्हू खे बि कोन ॾिनई बसि असां मज़ूरी कंदा आहियूं मज़ूरी करे घर ईंदा आहियूं अटो वठंदा आहियूं राशन वठी हिकिड़े टाइम जो वरी ॿिए ॾींहुं मज़ूरी बीमारियूं हेपेटाइटिस C तक़रीबन 40 खां 45 माण्हू गुज़ारे विया आहिनि कुझु आहिनि ऐं ॿियो कुझु बि हिते बीमारियूं आहिनि पाणी जी तकलीफ़ तमामु घणी आहे हिते पाणी सुई गैस गटर हर शइ जी तकलीफ़ आहे हिते ॻोठ में कंहिं चर जो पाणी तमामु कड़ो आहे ज़हर आहे सम्झ ज़हर त केरु हिते सभु असां मुलाज़िम आहियूं मज़ूर आहियूं असांजी केरु बि ॿुधंदो वोट असांजा वॾा आहिनि वॾनि खे असांखे चवंदा आहिनि असां ॾींदा आहियूं पर हाणे उन वॾनि जी नथी हले हाणे छा कंदा असां
वॾनि जी बि नथी हले नथी हले। त तव्हां ठॻियूं थियूं थियनि जेको बिलो त कंदव न बिलो त हाणे बसि हाणे असां हींअर सोचियो आहे त असां मज़ूरी कयूं पिया, असांजा हथ फटिजी विया आहिनि। बरसाति में अटो ई असांजो वटि कंहिं टाइम ते हूंदो आहे, कंहिं टाइम ते कोन हूंदो आहे। मज़ूरी मां तव्हां पाण ॾिसो था मज़ूरी आहे न हींअर, मज़ूरी थी मिले मज़दूरी 400 रुपया दिहाड़ी थी मिले, 2 बजे ताईं कमाईंदा आहियूं 400 रुपया दिहाड़ी। 400 रुपये में त गुज़र सफ़र गुज़र बसि 5-6 भाइर आहियूं, पोइ 400-400 500-500 करे हिकिड़े 2 वेलनि जो अटो ऐं राशन इहो वठंदा आहियूं, पोइ वरी ॿिए ॾींहं ते वरी ॿी मज़ूरी। जी नाज़रीन, ॻोठ गुलमोहम्मद गोपांग जंहिंखे अब्दुल वाहिद गोपांग जे नाले सां सॾनि था, इहो यूनियन काउंसिल मूसा खटियाण तालके हैदराबाद वहराड़ी में ई अचे थो। टंडोजाम खां उतर तरफ़ 4 किलोमीटरनि जो सफ़रु कबो ऐं हैदराबाद खां ओभर तरफ़ 20 किलोमीटरनि जो फ़ासिलो तइ कबो त अची हिन बस्तीअ में पहुचबो। नाज़रीन, हिन बस्तीअ में 100 खां मथे घर ॿुधाया वञनि था, जॾहिं त आबादी बि 1000 खां मथे आहे। अलमियो इहो आहे त हिन बस्तीअ जे पासे खां गैस जूं लाइनूं गुज़रनि पियूं, पाइप बि लाहे छॾिया अथनि, उनखे बि के अरसो थियो आहे, पर अञा ताईं हिननि खे सुई गैस मिली न सघी आहे। वाटर सप्लाई जी हिननि वटि स्कीम कोन्हे का, जर जो पाणी खारो आहे, नतीजे में हिते अक्सर माण्हू बीमार रहनि था। हीउ ॻोठ कुझु ईअं आहे त माण्हू पंजनि ॿनी जे टुकड़नि ते अलॻि अलॻि वेठल आहिनि, पर हूअ ॻोठ वॾो आहे। न्याणियुनि जो स्कूल हिन ॻोठ में मौजूदु कोन्हे ऐं छोकिरनि जो स्कूल बि ज़बून हाली जो शिकार आहे। नाज़रीन, हिन ॻोठ में बिजलीअ जो तमामु वॾो बहिरान आहे ऐं हिते 3 ॾींहं बिजली न हूंदी आहे ऐं ॻरा बिल हिननि खे भरणा पवनि था। हेॾी वॾी आबादी वारे ॻोठ में बेसिक हेल्थ यूनिट कोन्हे को ऐं हितां जा माण्हू हारपे चुपाए माल मज़दूरी ऐं तमामु थोरनि माण्हुनि खे का नौकिरी आहे, उन्हनि ते हुननि जो गुज़र सफ़र थिए थो। नाज़रीन, हिन बस्तीअ में जीअं त जर जो पाणी खारो आहे, उनजे करे हिते कारी साई तमामु घणी आहे। हिन वक़्तु बि 100 में मरीज़ मौजूदु आहिनि, जॾहिं त गुज़िरियल चंद महीननि में हिते 40 खां 50 माण्हू मरी चुका आहिनि। नाज़रीन, हिते गले जी कैंसर बि आहे, मलेरिया जी बीमारी बि आहे, त चमड़ी जूं बीमारियूं बि हिते आहिनि। गुलमोहम्मद गोपांग जी बस्तीअ जा किस्सा ऐं अलमनाक दर्द अवां ताईं पहुता। नाज़रीन, हिन बस्तीअ जो तमामु वॾो मसइलो इहो आहे त हिननि वटि पीअण जो मिठो पाणी मौजूदु कोन्हे को। हीअ टंडेजाम शहर खां 4 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहिनि, पर हिननि खे अॼु ताईं वाटर सप्लाई स्कीम नाहे मिली सघी ऐं हितां जा माण्हू घणे क़दुरु कारी साई जा मरीज़ आहिनि ऐं ॻोठाणनि ॿुधायो त 40 खां 50 माण्हू गुज़िरियल साल जे अरसे में उहे कारी साई विघे वफ़ात करे चुका आहिनि ऐं हिते माण्हू टिड़ियल पखिड़ियल हालत में पंजनि ॿनियुनि ते वेठल आहिनि, पर हीउ ॻोठु तमामु वॾो आहे ऐं माण्हुनि जा दर्द ऐं पीड़ाऊं नाज़रीन अवां ताईं पहुतियूं। हिन बस्तीअ वटां अवां खां मोकिलायां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।